बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। कश्मीर ज़िले में बदअमनी चोट चढ़ियल। बडाणी मां हथियारबंद शादी ते वींदड़ 4 फनकारनि खे अगवा करे विया। अगवाकार शादी जी महफ़िल लाइ फनकारनि दरबान भट्टी, सुहेल भट्टी, इख़लाक़ भट्टी ऐं मुज़म्मिल भट्टी खे सॾाए बडाणी वेझो नहड़ पतण वटां अगवा करे विया। फनकारनि जे वारिसनि मौजिब धाड़ेल कार ड्राइवर खे साह जी तकलीफ़ हुअण सबबि ॿिनि ॼणनि खे छॾे विया आहिनि। पुलिस खे अपील आहे त खेनि बाज़ियाब करायो वञे। दोदापुर वेझो अगवा थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारिसनि जो एहतजाज। मीरापुर थाणे जी हद ॻोठ ईदन लेडवाणी वासी निज़ाम लेडवाणी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसनि वालिद शहूरी लेडवाणी बिरादरी सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त 16 ॾींहं अॻु पुलिस जी वर्दी पहिरियल हथियारबंदनि पुट खे अगवा कयो, जंहिंजो अञा ताईं को ॾस पतो न पइजी सघियो आहे। पुलिस जी मदद सां पेरा खयासीं, जेके ओस्ता मोहम्मद वेझो गुम थी विया। हुननि एसएसपी जैकबाबाद खे अपील कई त पुट बाज़ियाब कराए घर भातियुनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। कंदकोट में बोर लाइ वींदड़ 2 मिस्त्री गुज़िरियल 3 ॾींहनि खां गुम। वारिसनि पारां अगवा जो शक। संदन वारिसनि मौजिब मोहम्मद मीराणी नसरुल्ला के कुझु अणसुञातल माण्हुनि 3 ॾींहं अॻु दुकान मां नलका ठाहिण बहाने टोड़ी बंद जे कच्चे वारे इलाइक़े तरफ़ वठी विया, जंहिं बाद उन्हनि जा नंबर बंदि आहिनि। एसएसपी कश्मीर जो चवणु आहे त मिस्त्री पाण कच्चे विया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। कच्चे में ऑपरेशन तेज़ करे ॾोहारियुनि जो ख़ात्मो आणींदासीं। बाहुकोसो में समाजी अगवान जी न्याणी पुरस्रार बीमारी में मुब्तला। समाजी अगवान मोहम्मद मुराद जमाली जी मासूम न्याणी सोफिया जमाली पुरस्रार बीमारी में मुब्तला थी वई आहे। संदसि वालिद मुराद जमाली पारां इलाज कराइण जी अपील कई वई आहे। हुन चयो त ॿारड़ी ॾींहुं तोड़े राति तकलीफ़ सबबि दाहूं कंदी रहे थी। मूं वटि इलाज कराइण लाइ रक़म न आहे। सरहंदी वारनि खे अपील आहे त मासूम सोफिया जो इलाज कराए खेसि तकलीफ़ खां निजात ॾियारी वञे। काज़ी अहमद में चांडिया ऐं महर बिरादरी में हलंदड़ तकरार जे निबेरे लाइ सिंध जो भलोड़ सुघड़ मैदान ते नाले वारे सुघड़ फ़कीर हाजी मियांदा चांडियो चांडिया ऐं महर बिरादरी में हलंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ महर बिरादरी वटि शाह जो रिसालो खणी पहुतो। इन सिलसिले में हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सूमर महर शाह जे रिसाले खे मोट ॾींदे ठाह ते रासपो ॾेखारियो आहे। हाणे चांडिया बिरादरी जे रईस सलीम चांडियो वटि वेंदसि ऐं इहो तकरार जल्दी निबेरे वठंदासीं। खैरपुर नाथन शाह में ॻोठाणे जो बासर व्याजी ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ काइम खान छिजड़ो वासी अब्दुल्ला छिजड़ो एहतजाज कंदे चयो त व्याजी मूसा बिरोही खां 70 लख वरिता ऐं 10 लख रुपयनि जी बनी, 17 लख रुपयनि जी कार ऐं 6 महीननि ताईं हर महीने 6 लख रुपया ॾींदो रहियुसि, जेका टोटल रक़म 1 करोड़ 29 लख थिए थी। इन बावजूद व्याजी मूसा बिरोही ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मूंखे धमकाए रहियो आहे। तंगवाणी में नौकरी लाइ पैसा वठी वापसि न करण ते नौजवान जो पब्लिक हेल्थ जे इंजीनियर ख़िलाफ़ एहतजाज। नौजवान नबी बख्श बाजकानी पंहिंजे मासूम पुट मोहसिन खे साण करे पब्लिक हेल्थ जी ऑफिस आॾो एहतजाज कंदे दाहियो त पब्लिक हेल्थ इंजीनियर एसडीओ फयाज़ शेख 2 लख एवज़ जाली ऑर्डर ॾिनो ऐं न पैसा वापसि करे थो, न ई नौकरी ॾिनी वञे थी। ग़रीब आहियां, संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शहर की भरसां प्रेमी जोड़े जो रेती पुलिस ऐं वारिसनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सूबेदार शहर में पसंद जो परिणो कंदड़ जोड़े छोकिरी मारवी शहर ऐं सलीम शहर रेती पुलिस मारवी जे अॻूणे मुड़ुसु मखणो ऐं छोकिरी जी माउ माई हूरा ख़िलाफ़ एहतजाज कंदे नौजवान सलीम शहर दाहियो त कुझु महीना अॻु मारवी शहर मुड़ुसु मखणो खां तलाक वठण बाद घोटकी जी अदालत में शादी कई, जंहिं बाद मारवी जो अॻूणो मुड़ुसु रेती पुलिस ऐं माई हूरा असां ख़िलाफ़ बाहबारी ॾिनी आहे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे संदन ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वञे। घोटकी में सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जो एमएस घोटकी ख़िलाफ़ एहतजाज। एमएस अरबाब मलिक पारां सहाफ़ी अल्लाह वरायो जी किरदार कुशी करण ख़िलाफ़ सहाफ़िन हंगामी इजलास सॾाइण बाद अल्लाह वरायो बोज़दार, न्यास चन्ना, आज़ाद महर, ख़ालिद लाखो, सैयद जमाल शाह, एडवोकेट लाल बख्श घोटो ऐं ॿियनि जी अॻवानी में एमएस अरबाब मलिक ख़िलाफ़ प्रेस क्लब घोटकी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे वॾे वज़ीर खां घुर कई त एमएस घोटकी खे फौरी तौरु हटायो वञे। गेरेलो में जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह मल्हाई वई। प्रेस क्लब गेरेलो में अब्दुल गनी मुग़ल जी मेज़बानी हेठि सीनियर सहाफ़िन प्यारो ख़ान संजरानी, मोहम्मद सालेह मुग़ल, इमदाद अली संजरानी, नेमतुल्ला मुग़ैरी, शबीर मुग़ैरी, सैयद हाजन शाह, नादिर बुलेदी ऐं ॿियनि सालगिरह जो केक काटे जैकब न्यूज़ जे सरवाण मोहम्मद असलम गोलो खे पूरी टीम समेत मुबारकूं ॾींदे चयो त जैकब न्यूज़ अणथक कोशिशुनि सां 1 साल जो सफ़र कामयाबी सां पूरो कयो आहे, जंहिं ते समूरी टीम खे मुबारकूं ॾियूं था। कंदकोट पुलिस भिटाई म्यूज़िक क्लब जे फनकारनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। भिटाई म्यूज़िक क्लब कंदकोट जे फनकार ग़ुलाम सरवर सूमरो ऐं म्यूज़िकल टीम सजण सूमरो ऐं शौकत खोसो खे कुर्बान सोलंगी नाले शख़्स पुट जी शादी ते महफ़िल जे बहाने घुराए अगवा करण वारी कोशिश खे कंदकोट पुलिस नाकाम बणाए फनकारनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। ऐं घारो पुलिस पारां बाबड़ा रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबले जी दावा।
एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। SHO मुमताज़ अली बिरोही मीडिया आॾो दावा कंदे चयो त इतला मिलियो त बाबड़ा रोड ते मोटरसाइकिल सवार फुर जे इरादे सां बीठल आहिनि। पहुतासीं त ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसंदे ई फायरिंग करे भॼण जी कोशिश कई। जवाबी कार्रवाई में गोलियूं लॻण सबबि जवाबदार उर्स खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त संदसि साथी शेर मोहम्मद ख़ास ख़ैली फरार थी वियो। ज़ख़्मी ॾोहारी जे कब्ज़े मां TT पिस्तौल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।